अलविदा अलविदा। अस्सलाम वालेकुम दोस्तों, केड़ा हाल है? उम्मीद करूं खैरियत सां हूंदव। दोस्तों अज आहे रमज़ानुल मुबारक जी आखिरी शाम। दोस्तों अज असांजी मस्जिद में जेकी छोकरा इत्काफ में वेठा आहिनि उहे वेंदा अॼु पंहिंजनि घरनि ॾांहुं। दोस्तों मुंहिंजी उमिरि 18 साल आहे ऐं मुंहिंजो नालो आहे शाहबाज़ अली। मुंहिंजी 18 सालनि जी उमिरि में कॾहिं बि को बि रमज़ान एतिरो जल्दी न वियो आहे जेतिरो ही रमज़ान असां खां विछड़ी वियो आहे। दोस्तों मां घरां निकिरी मस्जिद में आयुमि, मस्जिद में अदा कईसीं मग़रिब जी निमाज़, पोइ इफ़्तारी कईसीं हाफ़िज़ साहब सां गॾु दस्तरख़्वान ते। पोइ ॿाहिरि निकितासीं त शवाल जो चंड नज़र अची वियो। दोस्तों चंड ॾिसी इत्काफ वारनि जा मिट माइट बि पहुची विया। दोस्तों ही उहे खुश नसीब आहिनि जिन खे अल्लाह साईं चूंडियो इत्काफ जे लाइ। दोस्तों इत्काफ वारनि खां असां पंहिंजे हक़ में दुआऊं बि घुरायूंसीं ऐं चाचा अज़ीज़ लाइ जी सिहतयाबी लाइ बि दुआ घुराईसीं। दोस्तों जन भी इत्काफ वारनि जी ख़िदमत कई, या अल्लाह उनजी रिज़्क़ रोज़ी माल इज़्ज़त में बरकतूं अता फरमा। दोस्तों तव्हां कमेंट में मूंखे ॿुधायो त तव्हां मुंहिंजो व्लॉग किथां ॾिसी रहिया आहियो। दोस्तों हिननि भलारनि जे विच में मां गुनाहगार बि मौजूद हुयुसि ऐं हीअ आहे मुंहिंजो प्यारो सोट एजाज़ अली। दोस्तों दुआ ख़त्म थी त इत्काफ वारनि जा मिट माइट उन्हनि खे हार विझी रहिया हुआ ऐं उन्हनि खे इत्काफ में वेहण जूं मुबारकूं पे ॾिनऊं। दोस्तों अल्लाह साईं खां दुआ आहे त अल्लाह साईं असांखे बि ईंदड़ साल इत्काफ में वेहण जी सादत नसीब फरमाईंदो। कमेंट में तव्हां सभई लिखो आमीन। दोस्तों ही आहिनि इत्काफ वारा खुश नसीब बाना। दोस्तों यादगार बणाइण लाइ मूं सभिनी जूं तस्वीरूं कढियूं पंहिंजे मोबाइल में। दोस्तों रमज़ान असां खां विछड़ी वियो, अल्लाह साईं खां दुआ आहे त अल्लाह साईं असांखे ईमान सां रहाए। दोस्तों तव्हां मुंहिंजे लाइ दुआ कयो। हीअ आहे मुंहिंजो अॼु जो व्लॉग, मूंखे लाइक कयो, फॉलो कयो। इंशाअल्लाह मिलंदासीं हिकु नए व्लॉग में।